सेनेट सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल मंजूर करे वरितो आहे। सेनेट चेयरमैन सादिक संजराणीअ जी सदारत हेठ इजलास थियो, जंहिंमें कानून वारी वफ़ाक़ी वज़ीर नज़ीर तारड़ सुप्रीम कोर्ट जे अमले ऐं प्रोसीजर बिल खे ऐवान में पेश करण जी तहरीक पेश कई। सेनेट में अपोजिशन पारां सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर बिल स्टैंडिंग कमेटी हवाले करण जी तहरीक रद्द कंदे बिल खे फौरी तौर मंजूर करण जी रिथ मंजूर कई वई। सेनेट में मुखालिफ़ धुर जे मेंबरनि एहतजाज कयो। मुखालिफ़ धुर जा सेनेटर चेयरमैन सेनेट जे डाइस ते पहुची विया ऐं अदलिया ते हमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन दौरान सेनेट जी सिक्योरिटी हुकूमती ऐं अपोजिशन बेंचनि खे घेरे में आणे छॾियो। बिल जे हक़ में 60 ऐं मुखालिफ़त में 19 वोट अक्सरियत सां मंजूर कया विया। बिल तहत चीफ जस्टिस जो पाण मुरादो नोटिस वठण जो इख्तियार महदूद थी वेंदो। बेंचनि जी जोड़ जक ऐं नोटिस वठण जो फ़ैसिलो चीफ जस्टिस ऐं ॿिनि सीनियर जजनि ते मुश्तमिल कमेटी कंदी, जंहिंमें चीफ जस्टिस खे अपील करण जो हक़ ॾिनो वियो आहे। नवाज़ शरीफ, यूसुफ रज़ा गिलानी, जहांगीर तरीन ऐं ॿियूं पार्टियूं बि फ़ैसिलनि खे चैलेंज करे सघंदियूं। वोटिंग खां अॻु सेनेट में ॻाल्हाईंदे कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर नज़ीर तारड़ चयो त सुप्रीम कोर्ट जा समूरा जज बराबरि आहिनि। इदारे खे मज़बूत करण लाइ निज़ाम खे मज़बूत करणु घुरिजे।